ਦੇ ਕਾਤਲਾਂ ਕੇ ਸਿੱਧੇ ਸ਼ਾਹੂਰ ਜੋ ਕਤਲੇਆਮ ਸਿੱਧੇ ਸ਼ਾਹੂਰ ਜੋ ਕਤਲੇਆਮ उनके सामने हम नहीं मानते उनके सामने हम नहीं मानते सिद्ध शहूर जो कतलेआम सिद्ध शहूर जो कतलेआम सिद्ध शहूर जो कतलेआम शहीद उस्तादों के कातलन के शहीद उस्तादों के कातलन के सिद्ध शहूर जो कतलेआम उनके सामने उनके सामने हम नहीं मानते उनके सामने हम नहीं मानते सिद्ध शहूर जो कतलेआम सिद्ध शहूर जो कतलेआम शहीद उस्तादों के कातलन के शहीद उस्तादों के कातलन के ಅಲ್ಲ ಅಂದಿದ್ದೆ ಕೋಯ ಆಗಿ ಕೊಟ್ಟುದಕ್ಕೆ जारी रहती जारी रहती जारी रहती बंद करो बंद करो जो कतलेआम बंद करो बंद करो बंद करो सिंध में धाड़ेल कल्चर बंद करो नामंजूर सिंध में धाड़ेल कल्चर नामंजूर सिंध में धाड़ेल कल्चर नामंजूर नामंजूर मारामारी बंद करो बंद करो बंद करो बंद करो मारामारी बंद करो खून बहाए बंद करो खून बहाए बंद करो कत्लो गारत बंद करो मारू मारे बंद करो मारू मारे बंद करो उस्ताद मारे बंद करो उस्ताद मारे बंद करो जंग जारी रहती बेटे अल्लाह जिंदाबाद बेटे अल्लाह जिंदाबाद जिंदाबाद जारी रहती जंग जारी रहती में उस्ताद जो कतलेआम बंद करो में उस्ताद जो कतलेआम बंद करो तालीम का खिलवाड़ बंद करो बंद करो धाड़ेल कल्चर बंद करो धाड़ेल कल्चर नामंजूर धाड़ेल कल्चर नामंजूर धाड़ेल कल्चर नामंजूर कबीलाई खेड़ा नामंजूर कबीलाई खेड़ा नामंजूर धाड़ेल कल्चर नामंजूर उस्ताद जो कतलेआम बंद करो जारी रहती जारी रहती जारी रहती मारामारी बंद करो बंद करो खून बहाए बंद करो उस्ताद मारण बंद करो उस्ताद के मारण बंद करो उस्ताद जो कतलेआम बंद करो खून बहाए बंद करो मारामारी बंद करो जारी रहती जिंदाबाद जिंदाबाद सिद्ध शहूर जो कतलेआम बंद करो सिद्ध शहूर जो कतलेआम बंद करो शहीद उस्तादों के कातलन के गिरफ्तार करो शहीद उस्तादों के कातलन के गिरफ्तार करो सिद्ध शहूर जो कतलेआम बंद करो उनके सामने हम नहीं मानते उनके
शहीद उस्तादनि जे कातलनि खे सिंध शऊर जो कत्लेआम शहीद उस्तादनि जे कातलनि खे बहुत मत करो कातल के शहीद उस्ताद कातल के शहीद उस्ताद कातल के शऊर जे कातलन के शहीद उस्तादनि जे कातलन के शहीद उस्तादनि जे कातलन के सिंध शऊर जो कत्लेआम सिंध शऊर जो कत्लेआम जुल्म के ज़ाब्ते जुल्म के ज़ाब्ते जारी है जारी रहंदी जारी रहंदी शहीद उस्तादनि जे कातलनि खे शहीद उस्तादनि जे कातलनि खे सिंध शऊर जो कत्लेआम महीने के दौरान असांजे सिंध जा 4 उस्ताद शहीद कया विया आहिनि तॾहिं त हींअर सभु टारगेट उस्तादनि ते कयो पियो वञे हिकु साज़िश आहे ॼाणी वाणी साज़िश आहे उन लाइ असांजे मर्कज़ जेको आहे हाजी सचो साहिबु सॼे सिंध में अॼोके ॾींहं ते एहतिजाज जी रैली उठायूं आहिनि जेके सॼे सिंध में जेके निकिरी चुकियूं आहिनि किथे निकिरनि पियूं ॾाढो मकान उन जो हिसो आहे त उस्तादनि खे ॼाणी वाणी करे हिकिड़ो टारगेट करे जेको सिंध शऊर आहे जेको सिंध शऊर जो माना कारण आहे सबबु आहे जेको शऊर थो फैलाए जेको शऊर पैदा थो करे ॿारनि में उनखे टारगेट ॼाणे वाणी टारगेट करण माना सिंध जी तइलीम खे ख़तमु करण बराबरि आहे असांजी स्टेट असांजी रियासत जो फर्ज़ु आहे त जेको आहे उनजी हिफ़ाज़त करे हिफ़ाज़त करणु ठहियो पर उन्हनि जे ख़िलाफ़ कातलनि खे बि गिरफ़्तार थी करे इहो हिकिड़ो माना तमामु वॾो अलमियो आहे जेकॾहिं कंहिं शहीद कातल उस्तादनि जे वारसनि खे जेकॾहिं उन्हनि ते दिलि ठंडो लॻे त उन्हनि जे कातल खे गिरफ़्तार करणु रियासत जो हिसो इहो हक़ आहे उहो नथो कयो वञे FIR तक ताईं दाख़िल नथियूं कयूं वञनि उन टोन जे सभु उस्ताद जेके शरीक थिया आहिनि उनजो तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां ऐं हीउ उस्ताद काज़ आहे उन जेको आहे सभु दोस्त शरीक आहिनि उन साईं वहीद ज़मानी खे गुज़ारिश कंदुसि जेको आहे पंहिंजो ख़िताब पेश करे वहीद ज़मानी सिंध के असातिज़ा कतलेआम बंद करो सिंध के असातिज़ा का कतलेआम बंद करो सिंध के असातिज़ा का कतलेआम बंद करो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मोहम्मद व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इंतहाई काबिल एहतराम उस्ताद भाइरो ही जेको 1 महीने जे अंदर सिंध में 4 उस्तादनि जो कत्ल न पर शहादत आहे ही शहादत 4 उस्तादनि जी न पर पूरी सिंध जे सवाल उस्तादनि जी शहादत आहे इन शहादत में जेकॾहिं पेरा खणजनि त के सही चयो त मूं पक सुञाता पंहिंजा हुआ के धारनि सां गॾु धारे में जेकॾहिं पेरा खणजनि त इन शहादत में असांजो बि किरदारु आहे जेकॾहिं असां उन टाइम ते हिननि ज़ालिमनि जी पोइवारी न करियूं जेके इक़्तिदार में वेठल आहिनि इहे बि हिकिड़े क़िस्म जा धाड़ियल आहिनि इहे असांजे उस्तादनि जी शहादत में उन कत्ल जा ज़िम्मेवार आहिनि इन जा असीं ख़ुदि ॿुधारी आहियूं पर दोस्तो चवण जी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं कराची जे प्रेस क्लब ते रत वहे थो त उहो बि उस्तादनि जो वहे थो जेकॾहिं धाड़ियलनि जे हितां ॿारनि जे हितां टारगेट किलिंग थिए थी त उहा बि उस्तादनि जी थिए थी वॾो अफ़सोस जो मक़ाम आहे असां इक़्तिदार जे ऐवाननि में वेठल इन्हनि अंधनि ॿोड़नि ऐं गुंगनि खे चवणु चाहियूं था त जेकॾहिं उस्तादनि जो रत वहणु बंदि न थियो त हीउ जेको मुज़ाहिरो पूरी सिंध जे प्रेस क्लब जे अॻियां आहे त मुमकिन आहे इहो मुज़ाहिरो अॻिते हली कराची जे रोडनि रस्तनि ऐं वरी CM हाउस जे अॻियां थींदो
इन्हनि खे ॿुधाइण चाहियां थो त ख़ुदा उस्तादनि जी टारगेट किलिंग बंदि करियो। कि उस्ताद सिंध जे मुआसिरे में अहम किरदारु अदा कनि था। ही रोशनी ॾियणु चाहिनि था सिंध जे मुआसिरे खे। इंशाअल्लाह हिननि जो क़त्लेआम बंदि कयो वञे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। हाणे आउं साईं दोस्त अली गारी खे जेको दावत ख़िताब पेश करे दोस्त अली गारी साहब। बंदर जा भई त सुखाणिया मसूमो कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही एॾो सूर सही निंड न कजे नाखवा। तमामु उस्ताद साहिबान खे दस्पेश थो कयां जेके मुसलसल जदोजहद में आहिनि। पहिरियों असां साईं हिदायत लोहार जेको बेदर्दी सां क़त्ल कयो वियो उनजे लाइ सॼी सिंध में एहतजाज कयो ऐं उनजो असांखे फ़ाइदो इहो थियो त सियासी तंज़ीमनि सां गॾु जेका पेटे लफ़्ज़ जो एहतजाज हो सॼी सिंध में उन ते मजबूरन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट नोटिस वरितो ऐं उहा FIR जेका आहे अदड़ियन की तस्वीर में मर्ज़ीअ मुताबिक़ लॉन्च थी वई आहे। इहा असां उस्तादनि जी कामयाबी आहे। अॼु हिते हिन प्लेटफॉर्म ते सिंध जे उस्तादनि जो क़त्लेआम जेको थिए थो उनजी मज़म्मत कयां थो PTLF जे तरफ़ां। अॼु असां मजबूर आहियूं त को उस्ताद कबीलाई झेड़े में क़त्ल थो थिए, प्रोफेसर अजमल सावंत जहिड़ो, को उस्ताद हिदायत लोहार जहिड़ो जेको आहे सो रियासती इदारनि पारां गुमनाम माण्हुनि तरफ़ां क़त्ल थो कयो वञे, पंहिंजा बचा पढ़ण लाइ जेको निकिरे थो। ऐं को उस्ताद धाड़ेल कल्चर जे वर चढ़ी थो वञे ऐं बेदर्दी सां क़त्ल ऐं ॾींहों ॾींहुं उस्तादनि जो क़त्लेआम जारी आहे। ऐं उनजी मज़म्मत कंदे सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कंदसि त सख़्तु कानून साज़ी हिकु त धाड़ेल कल्चर ख़िलाफ़ कई वञे, ॿियो उस्तादनि जो जेको क़त्लेआम उन ते सख़्तु नोटिस वठी करे जेके बि असांजा 4 उस्ताद शहीद थिया आहिनि ऐं पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾींदे शहीद थिया आहिनि उन्हनि खे को तहफ़ुज़ कोन हो ऐं उन्हनि जे लाइ गिरफ़्तारी जा वारंट कढिया वञनि ऐं संजीदगी अख़्तियार करी वञे। ॿियो इहो सिंध हुकूमत खां मुतालबो कंदसि त हू कानून साज़ी करे त उस्ताद खे प्रोटेक्शन एक्ट तहत स्पेशल जॻह सां प्रोटेक्शन हुअणु घुरिजे, छो जो समाज में उस्ताद हिकिड़ो मुक़दस किरदारु अदा करे थो ऐं बिल्डिंग किरदारु अदा करे थो। असां ग़ैर महफ़ूज़ आहियूं पंहिंजे ड्यूटियुनि ते ऐं पंहिंजे इदारनि मंझि का सिंध जी तालीम जेका आहे साज़िश तहत तबाह कई थी वञे उनजी मज़म्मत कंदसि। ऐं उस्ताद जेके असांजा शहीद थिया आहिनि उन में PTLF जो जेको किरदारु आहे उनखे बि साराईंदसि ऐं तव्हां दोस्तनि जो हाणे मुख़्तसिर टाइम वठंदसि। असां जेकॾहिं अॼु गॾु न थिया आहियूं सभिनी उस्तादनि खे इहो खुले आवाज़ सां चवां पियो अॼु असां मुतहद न थियासीं त 3-4 उस्ताद होॾां विया आहिनि, पर इहो हर हफ़्ते हर महीने इहो 1-2 उस्ताद क़त्ल थींदा रहंदा, केॾीमहिल कबीलाई झेड़नि में केॾीमहिल धाड़ेलनि में। त उस्ताद बिरादरी खे बि चवंदसि त उहे मुतहद थियनि ऐं हीअ जेका PTLF तंज़ीम आहे उनजो हिसो थियनि त जीअं असां हिन जदोजहद खे वधाए उस्तादनि जा जेके बि जाइज़ मसइला आहिनि कानून ऐं आइन जे मुताबिक़ असां पंहिंजा हल कराए सघूं। आख़िर में सिंध गवर्नमेंट ऐं जेके ज़िला आहिनि उन्हनि जे DIG खां लाड़काणे खां ऐं सखर जो जेको DIG आहे उन्हनि खां घोषकीअ जो इन्हनि खां मुतालबो कंदसि त फिल फॉर उस्तादनि जे लाइ DIG जोड़े ऐं तहक़ीक़ करे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। तव्हां सभु पंहिंजी महिरबानी। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि उस्ताद बिरादरी खे, छो कि प्राइमरी उस्ताद कोन पर हिकिड़ो उस्ताद हो। उस्ताद को मतलब हाई स्कूल हुजे कॉलेज हुजे, पर उस्ताद नाते ते असां सभिनी खे इन रैली में शामिल थियणु घुरिजे हा। हाई स्कूल टीचर बि असांजो उस्ताद आहे, उहो बि असां लाइ मुक़दस ओतिरो ई आहे जेतिरो प्राइमरी उस्ताद आहे। जे कॉलेज जो उस्ताद आहे उहो असां ओतिरो मुक़दस आहे। त हाणे जेकॾहिं इहा रविश अदा न करे अॻिते रहे, जे रविश रही त असां सभिनी खे गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म ते इहे अहिड़ा मुज़ाहिरा करणा पवंदा। हीअ असांजो माना मक़सदु काज़ कोन्हे, उस्ताद जी काज़ आहे जेको बेसिक पढ़ाए थो, ॿारनि खे शुरू ॾिए थो, मुल्क जी तरक़ी में पंहिंजो किरदारु अदा करे थो, उन जो क़त्लेआम आहे। आख़िर में असांजे सिंधी अॻवान PTLF अॻवान हाजी शफ़ी सचो खे गुज़ारिश कंदो त पंहिंजी दावत ख़िताब पेश करे हाजी शफ़ी सचो साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। निहायती अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध अंदरि हिकिड़ी साज़िश तहत सिंध जे तइलीम खे तबाह करण जे लाइ घटि अरसे अंदरि महीने अंदरि 4 सिंध जा प्राइमरी उस्ताद शहीद कया विया आहिनि। उन्हनि शहीदनि में पहिरीं साईं कशमोर में साईं जुम्मू ख़ान जकरानी खे शहीद कयो वियो। उन खां पोइ साईं हिदायत लोहार खे शहीद कयो वियो। उन खां पोइ असांजो
नौजवान इंटरेस्ट उस्ताद सही मुराद भंगवर के शहीद कयो वियो। उन खां पोइ घोटकी ज़िले जो बहादुर बेतलब ज़िले जो सदर इंतहाई मुंहिंजे प्यारो भाउ साईं ज़फ़र ख़ान लाखो खे ध्यान पराए शहीद कयो वियो। पर अॼु ॾींहं ताईं ॾुख जी ॻाल्हि आहे, अॼु ॾींहं ताईं पुलिस हिकु बि धाड़ियल कातिल गिरफ़्तार नाहे करे सघी। उनखे मजबूरन असांखे रोडनि ते अचणो थो पवे, असांखे को शौक़ु न आहे। ऐं उन्हनि कॉम्पोस्ट पार्टियुनि खे उन्हनि सिंध जे सजणनि खे गुज़ारिश कंदुसि खुदा उस्ताद जो साथ ॾियो। जेकॾहिं तव्हां उस्ताद जो साथ न ॾिनो त हिकु हिकु करे उस्ताद मारे सिंधी तइलीम तबाह कई हूंदी। ऐं हुकूमत सिंध खां वज़ीर खां मुतालबो थो करियां त तव्हांजी निगरानी में तव्हांजी हुकूमत में सिंधी उस्ताद खे शहीद कयो बि वञे। साईं ज़फ़र ख़ान लाखेजा जिन शहीद कयो असांजो उस्ताद यार मोहम्मद बुरे खे सलाम आहे। जे पहिरीं कुता वठी वञी धाड़े जे घर में या ऐं उन धाड़े जो नालो आहे लाल शाह। असां ॿुधो आहे त पुलिस उनखे गिरफ़्तार कयो आहे, पर पुलिस वॾी रक़म खां पोइ उनखे छॾे ॾींदी। असां ॿुधो आहे माज़ी में इहो लाल शाह जेका शिकारपुर जे SP 25 लख वठी खेसि छॾे ॾिनो। हींअर बि ईअं थींदो। जेकॾहिं ईअं थींदो रहियो त सिंध में बदनामी थींदी। सिंध कॾहिं बि तरक़ी कोन करे सघंदी। जिन क़ौमुनि तरक़ी कई आहे उहा तइलीम जे बदिरां तरक़ी कई आहे। ॼाणी वाणी धारियल कल्चर खे फ़रोग़त ॾिनी पई वञे ऐं धारियल कल्चर जी सरपरस्ती करे पई वञे। उतां जा चूंडियल नुमाइंदा, उतां जा भोतार, उतां जा वॾेरा इहे सभु उन में मुलविस आहिनि। ऐं सिंध मंदरु तव्हां ऐं हिन कश्मीर हुअसि उस्ताद मोहम्मद मुराद भंगवारी जे ताज़ियत ते सिंधी उस्तादनि तरफ़ां उते वॾो शोभो वारो माहौल हो ऐं उन इलाइक़नि में वॾो टेंशन आहे। उहे माण्हू घरनि खां ॿाहिरि नथा निकिरनि ऐं उहो कचे जा स्कूल सलाम आहे उन उस्तादनि खे जेके अहिड़ी हालतुनि में कचे जे स्कूल में पंहिंजो ईमानदारी सां ड्यूटियूं ॾेई रहिया आहिनि, पर उहो गैर महफ़ूज़ आहिनि। अॼु पूरे सिंध में जे मर्कज़ी सदर परियां उस्तादनि जो ऐलान कयो वियो आहे। असां अञा बि अॻिते सिंध जे सदर खां मुतालबो कंदासीं त इहा हाणे ताज़ियतुनि जो मुज़ाहिरनि खां किसो अॻिते चढ़ियल आहे, सोग खां किसो अॻिते चढ़ियल आहे। सिंधी उस्ताद जे तहफ़ुज़ जे लाइ तंज़ीम में वॾो किरदारु अदा करणो पवंदो। उन जे लाइ झोड़ो करिणो पियो त अचो सभु गॾिजी झोड़ो करियूं। हे जेके असांजा उस्ताद 4 शहीद थिया आहिनि इन जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ ऐं मर्कज़ी सदर खे अपील थो करियां फौरी तौर ते हिकिड़ो इदारे जी सिंधी वर्किंग कमेटी जो इदारो उन मीटिंग कॉल करे उन में फ़ैसिला कया वञनि त जीअं उस्ताद जी हिफ़ाज़त लाइ पेटल कुझु करे सघे। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं इंतिहाई ॾुखियल अंदाज़ में ऐं उन्हनि शहीदनि जे वारसनि सां उन्हनि शहीदनि जे बचण सां पंहिंजे तरफ़ां तइज़ीती उज़ार थो करियां। असांखे जेको करणु खपंदो हो उहो असां न करे सघिया आहियूं, छो त जेकॾहिं असां अॻे सुजाग थियूं हा PTLF हींअर 1.5 लख उस्ताद जी जमात आहे। असांखे उहो किरदारु अदा करणु खपंदो। असां पंहिंजे शहीदनि जी मालिकी करियूं हा, पर सिर्फ़ु असां मज़मूत में पूरा रहियासीं। वरी बि मूंखे उमेद आहे त इंशाअल्लाह सिंधी उस्ताद जी तहफ़ुज़ जे लाइ तंहिं पंहिंजो किरदारु अदा कंदी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके पूरे ज़िले मां कई अची पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो, पर सभिनी खे अञा बि इहो न आहे, हर उस्ताद जो इहो फ़र्ज़ु आहे। घरनि में वेही असां सिर्फ़ु TV ते सोशल मीडिया ते बयान ॾियण सां कुझु कोन थींदो। अमली जदोजहद ज़रिए पंहिंजा मक़सद हासिल करे सघंदो। तव्हां वरी दोस्त सभिनी जी महिरबानी। जे उस्ताद जे पटेल। आख़िर में आऊं से अफ़ज़ल की में गुज़ारिश कंदुसि जेको आहे शहीद थी विया उस्ताद जे हक़ में उहे फ़तह पढ़ाए से अफ़ज़ल की
जोरदार आगे 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 खुला पड़ो